अल्लाह जे रसूल हज़रत माज़ खे फरमायो, माज़ तोखे ख़बर आहे अल्लाह जो हक़ बाननि जे मथां छा आहे? जेसीं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ख़बर आहे, पाण फरमाए अल्लाह जो हक़ बाननि जे मथां इहा आहे त बाना पंहिंजे पाण खे शिरक खां बचाइनि। अब सम्झो पिया ॻाल्हि। पहिरें नंबर ते पाण फरमाए अल्लाह जो हक़ बाननि जे मथां इहो आहे त बाना पंहिंजे पाण खे शिरक खां बचाइनि। इहो अल्लाह जो हक़ आहे बाननि जे मथां। ॿिए नंबर ते वरी फरमायूं, ऐं माज़ तोखे ख़बर आहे त असां बाननि जो हक़ अल्लाह जे मथां छा आहे? हज़रत माज़ फरमाइसीं तव्हां ॿुधायो। पाण फरमायूं असां बाननि जो हक़ अल्लाह जे मथां इहो आहे त अल्लाह असांजी रिज़्क़ रोज़ी ज़ाहिरी ऐं बातिनी ॿई रोज़ियूं असांजूं कुशादियूं करे। ज़ाहिरी रोज़ी बि असांजी कुशादी करे त दिलि वारी रोज़ी बि कुशादी करे। ज़ाहिरी रिज़्क़ रोटी बि कुशादी करे त असांजे दिलि में महबत ऐं प्यार वारी रोज़ी उहा बि कुशादी करे। इहो अल्लाह जे मथां असांजो हक़ आहे। पहिरें नंबर ते अल्लाह जो हक़ असांजे मथां त असीं पंहिंजे पाण खे शिरक खां बचायूं। छो त शिरक का आम ग़लती कान्हे का, शिरक अल्लाह सां गद्दारी आहे। ग़लती ऐं गद्दारी में फ़र्क़ु हूंदो आहे। ग़लती हीअ आहे त घर वारी टाइम ते मानी न पचाए, कपिड़ा इस्त्री न करे, घर जो ॿुहारो कमकार न करे, इहा ज़ाल जी ग़लती आहे। इन ज़ाल ते केस कोन कबो, इनखे ॿ टे भुजा ॿ टे खला घर में फ़ैसिलो थी वेंदो हुयो। इन ज़ाल खे थाणे ते कोन घेरे वञिबो। इहा ज़ाल जी ग़लती आहे। गद्दारी हीअ आहे त घर वारी पंहिंजे मुड़ुस जे दोस्त, मुड़ुस जो दुश्मन हुजे त कावड़ अचे, मुड़ुस जो दिलि वारे दोस्त सां बंदि कमरे में 5 मिंट मुलाक़ात करे। इहा ज़ाल जी ग़लती कान्हे का, इहा ज़ाल जी गद्दारी आहे। ग़लती असीं बि माफ़ु कंदा आहियूं, अल्लाह बि माफ़ु कंदो आहे। गद्दारी न तूं माफ़ु कंदो आई न अल्लाह माफ़ु कंदो आहे। अल्लाह किथां गद्दारी माफ़ु कंदो? बानो तूं बि गद्दारी माफ़ु कोन कंदो आहीं। जेकॾहिं तोसां गद्दारी थिए तोखे बि त कावड़ ईंदी आहे, तूं बि त मत छॾे वेंदो आहीं, तूं बि त आपे खाते खां ॿाहिरि हूंदो आहीं। तुंहिंजो बच्चो तोखे छॾे तुंहिंजे दोस्त खां ख़र्ची वठे, को महिमान तो वटि अचे, उन महिमान खे चवे चाचा मूंखे ख़र्ची ॾे, हालांकि तुंहिंजो दोस्त आहे, तुंहिंजो दुश्मन कोन को, पर जेकॾहिं उन खां ख़र्ची थो वठे उन मोह ते त ठहियो, पर इन वञण खां पोइ छोरे जी तूं खल लाहींदो आहीं। तूं घरवारी खे चवंदो आहीं छोरे त मूंखे ख्वार करे छॾियो, टको जहिड़ो करे छॾियईं, कयो छा अथसि? तुंहिंजे दोस्त खां ख़र्ची वठी अथसि। जेकॾहिं दोस्त खां ख़र्ची वठे त तूं मत छॾे वञे, तूं मत छॾे वञे, तूं आपे खाते खां ॿाहिरि। जेकॾहिं अल्लाह जो बानो अल्लाह खे छॾे ॿिए दर ते हथु खणे, छा ख़ुदा खे तो जेतिरी कावड़ बि कोन ईंदी छा? बानो ख़ुदा जो दर ॿिए ते खणे, परवर ही पुट खीर ॾिना, तूं तो पुकारी पीर ॾिना, अहिड़ा करन कलाम किना, कोन्हे रब कदीर बिना, ही ॿिए जे जोड़नि जो जिनसार, बाना ॿिए दर पांद मढार, आगो तुंहिंजो आलम पार। मौला अहमद मलाया जुमला आहिनि, तूं अल्लाह जो दर छॾे, छा तो ते अहिड़ी वार न हुई जॾहिं तुंहिंजी तार तंवार न हुई, रिफ़्तार न हुई, गुफ़्तार न हुई, माउ खे सार संभार न हुई, त पेट अंदरि कीअं पलजे ॿार, बाना ॿिए दर पांद मढार, आगो तुंहिंजो आलम पार। तूं जेकॾहिं अल्लाह जो दर छॾे ॿिए दर ते हथु खणंदे, अल्लाह खे बि कावड़ ईंदी त बानो मुंहिंजो दर ॿिए ते थो खणे हथु, ॿियनि दरनि ते पियो पिने, तोखे पैदा कई छा रब जे दर खे छॾे तूं कंहिंजे दर ते तो हथु खणी? जेके पाण पिनणा, पाण गदागर, पिननि जिंजा पुट ऐं पोटा, सेकी टारिन टेता टोटा, सभु ख़्याल ख़ुदा रे खोटा, कावड़ जी तूं कढम अखोटा, सम्झी वेंदे संज सबा, नाहे धणी रे का दरगाह, सभु चो ला इलाहा, गजी चो ला इलाहा इल्लल्लाह। जे अल्लाह तोखे गंदे पाणी जे कतरे मां ठाहियो, दुनिया जा कारीगर तो ॾिठा हूंदा, दीवारनि ते नक्शा ठाहींदा, बोर्ड ते नक्शा ठाहींदा, स्लेट ते नक्शा ठाहींदा, कागज़ ते फर्श ते नक्शा ठाहींदा, को अहिड़ो दुनिया जो कारीगर ॾिठो अथव जेको पाणी जे मथां नक्शो ठाहे, पाणी जो थां भरे उन जे मथां नक्शो ठाहे? रब जी कारीगर ॾिस, पाणी जे कतरे ते उन में तुंहिंजा नक्शा पियो ठाहे, ज़रे कतरे ते हसीन जमील शक्ल, उन जो दिमाग़, आंडा ओझरूं फिफड़, सॼो नक्शो वरी ठाहे फिट करे, पोइ वरी उन जे मथां कार्ड बि फिट करे छॾियईं। असीं मोबाइल जो कार्ड वठंदा आहियूं, से ही 8 जो आहे, ही 16 जो आहे, तूं 16 जो कार्ड वठी
उनमें लाखों गाना तू भराए छॾींदो आहीं कुदरत वारे तोखे पैदा करे तो ते वरी कार्ड भी फिट करे छॾी तुंहिंजे दिमाग़ में कार्ड लॻो पियो आहे जंहिंमें ज़िंदगी जा लाखे किस्सा उनमें फिट करे छॾी रब जी कारीगिरी ॾिस पाणी जे कतरे ते आहे असल में आबे मनी जंहिंमां गुल थिया घोट वनी के गुरबा के त गनी रंग बरंगी जोड़ बनी साफ़ी रंग सुफेद सिया नाहे धणी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह मनी किनी जूं ॾिस्तूं मौजूं गादी चढ़ियो गुल करे तो गोजूं शाह सदाए शामिल फौजूं अल्लाह ॾियारिस ए सभु ओजूं परवर हक ते कुल गवाह नाहे धणी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह अरबी बोली अजमी गाल लगन सिखण में जंहिंजे साल कादर जा ॾिस कम कमाल जहिड़ी माइट कन मकाल तेरी बात गभूरन गाह नाहे धणी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह मूरत ते थिया मुशरिक राही कन त वली ते वट वराही बधन गिची में गट गराही ए सब घोड़ा रे गुमराही हरदम हादी हिक हमरा नाहे धणी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह के बि कावड़ अचे थी त बानो मुंहिंजो दर मुंहिंजो छॾे ॿियनि दरनि ते थो पिने ख़ुदा के बि कावड़ ईंदी त मुंहिंजो बानो ॿियनि दरनि ते छो थो पिने अजीब जुमला आहिनि मीर के चो तुंहिंजो माण्हू माल चारे राज जो थोरो तवजो कजो मौला अहमद मल्हाए जा जुमला चई मीर के चो तुंहिंजो माण्हू माल चारे राज जो खान के चो तुंहिंजो खादम तुल तुंहिंजे ताज जो घोट के चो तुंहिंजे घर ते हथ ॿियनि जे हाज जो कर कुती जी कतलकारी अॼु सुनी तंहिं के सॾी ॻाल्हि कोन सम्झियो अथव मीर के चो त तुंहिंजो माण्हू राजनि जा माल चारे छा मीर नवाब इन ॻाल्हि खे बर्दाश्त कंदो त मुंहिंजो ख़ासि नौकर राजनि जा माल चारे बर्दाश्त कंदो इन ॻाल्हि खे खान के चो तुंहिंजो खादिम तुल तुंहिंजे ताज जो खान सरदार के चो त तुंहिंजो नौकर उहो तुंहिंजे ताज जे बराबरि आहे पीर साहब पागार के चो सी जेको तव्हांजे बंगले जो गेट खोलींदो आहे न इहो तव्हांजे ताज जे बराबरि आहे छा पीर साहब इन ॻाल्हि खे बर्दाश्त कंदो या दोनाली जो मुंहुं ॾेखारींदो धक सां लाल बत्ती जो मुंहुं ॾेखारे छॾींदो मुंहिंजो नौकर मुंहिंजे ताज जे बराबरि मीर नवाब पंहिंजे ताज जे बराबरि कंहिंखे बर्दाश्त न करे मीर के चो तुंहिंजो मुंहिंजो माण्हू मीर के चो तुंहिंजो माण्हू माल चारे राज जो खान के चो तुंहिंजो खादिम तुल तुंहिंजे ताज जो घोट के चो तुंहिंजे घर ते हथ ॿियनि जे हाज जो ऐं फुल कालो कोन थो ॾियां मिस काल थो ॾियां तव्हांखे समझी विया हूंदा घोट के चो तुंहिंजे घर ते हथ ॿियनि जे हाज जो त पोइ घोट इन ॻाल्हि खे बर्दाश्त कंदो कर कुती जी कतलकारी पोइ ईअं कबो अबा कारी कुती करे कतल कबो न कर कुती जी कतलकारी अॼु सुनी तंहिंखे सॾी घोट पंहिंजे घर ते कंहिंखे बर्दाश्त न करे नवाब पंहिंजे ताज ते कंहिंखे बर्दाश्त न करे सरदार पंहिंजे माण्हू ते कंहिंखे बर्दाश्त न करे छा अल्लाह खे गैरत कोन थी अचे मुंहिंजो बानो मुंहिंजो दर छॾे ॿियनि दर ते थो पिने ख़ुदा खे बि कावड़ अचे थी पैदा मूं कयो दर दर ते थो पिने पैदा मूं कयो हर दर ते थो झोली झले अल्लाह खे बि कावड़ अचे थी इन करे पाण फरमायो अल्लाह जो हक़ बान जे मथां इहो आहे त बाना पंहिंजे दामन खे शिरक खां बचाइनि इहो अल्लाह जो हक़ आहे अल्लाह जो हक़ आहे पंहिंजा हक़ अदा करियो ॿिए नंबर ते वरी फरमायूं पाण फरमे माज़ तोखे ख़बर आहे असां बान जो हक़ अल्लाह जे मथां छा आहे सही तव्हां ॿुधायो पाण फरमे असां बान जो हक़ अल्लाह जे मथां इहो आहे त अल्लाह जे मथां इहो आहे त अल्लाह असांजी रिज़्क़ रोटी कुशादी करे असांजी रोज़ी कुशादी करे अॼु असां अल्लाह जा हक़ अदा कोन कया नतीजो इहो निकितो त अल्लाह बि असांजी रिज़्क़ रोज़ी कुशादी कोन कई तंग करे छॾी अॻे असांजी बानी साॻी हुई उन्हनि ॿनियुनि मां अॻे 20 मण सारियूं लांदियूं हुयूं हाणे उन जॻह ते 100 मण सारी पई लहे 150 मण सारी पई लहे पर रोज़ी कुशादी आहे अॻे 5000 रुपया पगार हो उन जॻह ते 1,60,000 रुपया पगार आहे पर रोज़ी तंग आहे रोज़ी कुशादी कोन को अॻे ग़रीब मिसकिन हुआसीं हाणे किरोड़ रुपए जा मोह आम माण्हू बि ॾिसे पियो पर रोज़ी तंग आहे रोज़ी असांजी कुशादी कान्हे का घर में 2 महिमान अचनि था त बि घर में हेॾियूं अखियूं निकिरियो अचनि मरी वियासीं हाणे केरु इन जी ख़िदमत कंदो 2 महिमाननि ते बि असीं घर में मथे छॾे वेंदा आहियूं अंदाज़ो करे ॾिसो ज़ाहिरी रोज़ी त असांजी घणई पई आहे पर अल्लाह असांजी रोज़ी तंग करे छॾी ज़ाहिरी रोज़ी बि असांजी तंग थी वेली त अंदरूनी रोज़ी बि असांजी तंग थी वेली अंदरूनी रोज़ी एतिरा मुस्लमान वेठा आहियो
जिस्म जिस्म सां गॾु आहे पर दिल दिल खां अलॻि ठही पई आहे। भाउ पंहिंजे भाउ सां कोन ॻाल्हाए, पे पंहिंजे बचनि सां कोन ॻाल्हाए, को कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन को। दिलनि में निफ़रतूं, एतिरियूं निफ़रतूं आहिनि। असीं मुला सफ़ीर माण्हू, चंदो करण वारा माण्हू वञूं कंहिंजे ॻोठ में, अबा फिलाणे खे सॾु करियो, सही मेरे को त 6वां महीना थिया हुन मां हलंदा ई कोन को। जंहिंखे चओ सॾु करे त फिलाणे सां आऊं कोन ॻाल्हायां। घर में हिके घर में गॾु, हिके थां में गॾु काइन, पर को कंहिंसां ॻाल्हाए करण लाइ तयारु कोन को। सबबु छा आहे त मुंहिंजे साईं फरमायो, तव्हां शिरक कंदा, अल्लाह तव्हांजी रोज़ी तंग कंदो, रोज़ी तव्हांजी तंग करे छॾंदो। तव्हांजी दिलनि मां निफ़रतूं ॿिज करे वेंदियूं, तव्हांजे दिलनि में निफ़रतूं अची वेंदियूं, महबतूं तव्हां मां मोकिलाए वेंदियूं। वाक़ियतन ॻाल्हि सची ठही आहे। असां शिरक जे दामन खे कोन चयोसीं, असां मुशरिक रहियासीं। नतीजो इहो निकितो त असांजे अंदरि बि निफ़रतूं आम थी वियूं। महबत नाले जी का शइ असांजे दिलि में कोन रही। इहो अल्लाह सां असांजो मुआइदो आहे। इहो अल्लाह सां असांजो छा आहे? मुआइदो आहे। मुआइदे में ॿई धुरियूं ॿधल हूंदियूं आहिनि। वाइदे में हिकिड़ी धुर हूंदी आहे। तव्हांजो ॻोठ में मस्जिद में जलसो थियो, मूंखे चयूं, मुंहिंजो साईं इंशाअल्लाह ईंदुसि, इहो मुंहिंजो वाइदो आहे। वाइदे में आऊं ॿधल आहियां, ज़रूरी कोन्हे को तव्हां सभु अचो जलसे में। जेका वठ बि तारीख़, इहो वाइदो आहे। मुआइदे में ॿई धुरियूं हूंदियूं आहिनि। को फ़ैसिलो थींदो आहे त मुआइदे में ॿई धुरियूं ॿधल हूंदियूं आहिनि। वाइदे में हिकिड़ी धुर आहे, अल्लाह असां सां मुआइदो कयो, तव्हां पंहिंजे दामन खे शिरक खां बचायो। इहो अल्लाह असां सां मुआइदो कयो। ऐं अल्लाह जे तरफ़ खां असांखे जवाबु कहिड़ो मिलियो त अल्लाह तव्हांजी रिज़्क़ रोटी कुशादी करे छॾींदो। अल्लाह सां असां मुआइदे में कसा निकितासीं। ॿिए नंबर ते मुआइदो अल्लाह जे रसूल फरमायो, पाण फरमायूं, कचहरी न करियो, पाण फरमायूं जॾहिं तव्हां वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा, तवजो करियो, ही असांजे माहौल मुआशरे जा आम गुनाह आहिनि जो असीं उनखे कुझु कोन था सम्झूं। ख़ैर आहे, कोई मसइलो कोन को। पाण फरमायूं जॾहिं तव्हां वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा, कंहिंसां बि वाइदो करियो था, वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा, अल्लाह तव्हांजा दुश्मन तव्हांजे मथां मुसलत करे छॾींदो। अबा ॻाल्हि सची आहे। असां वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी, असां में आम गुनाह आहे। को उनखे गुनाह ई कोन थो सम्झे, को ग़लति कमु आहे, को नाजाइज़ कमु आहे, ऐं कंहिंखे धोखो पियो ॾियां। ख़ैर आहे, सुभाणे ठहियो परी अचे, रुगो बैंक खुले, तोखे आउं चेक ॾेई छॾींदुसि। नियत इहा आहे त आउं ॾटो पियो ॾियां, कूड़ पियो हणां, लड़ो पियो हणां, मिड़ई पियो जान छॾायां। तव्हां वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई, अल्लाह से आसमान तां तव्हांखे लठ कोन उछलाइण दो, अल्लाह तव्हांजा दुश्मन तव्हांजे मथां मुसलत करे छॾींदो। अबा ॻाल्हि सची आहे। हीअ असांजे गुनाह आम आहिनि। असांजे माहौल मुआशरे में जेके आम गुनाह असांजा ॿिज करे विया आहिनि, असां में नस नस में वेही विया आहिनि। इन्हनि गुनाहनि खां पंहिंजे पाण खे बचायो। पोइ ॾिसो त रब आसमान तां फ़ैसिला तब्दील करे थो या कोन थो करे। 3 नंबर ते अल्लाह जे रसूल फरमायो, पहिरें नंबर ते पाण फरमायूं, तव्हां वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा, अल्लाह तव्हांजा दुश्मन मुसलत कंदो। पाण फरमाए जॾहिं तव्हां ग़लति फ़ैसिला कंदा, चङा मुड़ुस जॾहिं ग़लति फ़ैसिला कंदा, पाण फरमाए तव्हां में खून रेज़ी वधी वेंदी, तव्हां में क़त्ल वधी वेंदो। जो तव्हां ग़लति फ़ैसिला कंदा, अॼु ग़लति फ़ैसिलो करणु को गुनाह जो कमु ई कोन को। जंहिंखे पैसा था मिलनि, फ़ैसिलो उनजे हक़ में पियो वञे, तव्हां ग़लति फ़ैसिला कंदा, नतीजो निकिरंदो त तव्हां में खून रेज़ी वधी वेंदी। पाण फरमाए जॾहिं तव्हां में सूद आम थींदो, पाण फरमाए जॾहिं तव्हां में व्याज आम थींदो, पोइ तव्हां में मौत जी शरह वधी वेंदी। हली मौत आम थी वेंदो। जो मौत जो सबबु कहिड़ो हूंदो त तव्हां में सूद आम हूंदो। अबा सची ॻाल्हि आहे, ॻाल्हि सची थिए पई कोन पई थिए। असां में सूद आम आहे, नतीजो निकितो त असां में मौत जी शराब वधी वई आहे। ख़बर ई कोन थी पई, रुगो ओचिता ओचिता साद साबुण सां सफ़ायूं, कंहिं महिल ताईं मियां मर्ग मुर्गो कंध ते, भाई त जान खे तां जियां, हेक रोई ॿियो चयो पियो ॾे त ॾाढा ॾक ॾियां। करम शल कादर करे न त कबर में खींदा कियां, नाग माकोड़ियूं मगस, अल्लाह बस बाक़ी हवस। ॾाढो वेठो आहे, पोटो वञे पियो, जंहिंजे वञण जो वक़्तु कोन को उहो वञे पियो, जंहिंजे वञण जो वक़्तु आहे उहो अञा दुनिया में पियो दर बदर थिए, वञण जो टाइम कोन को। इन करे यादि रखो, मुंहिंजो साईं फरमाए तव्हां में सूद वधंदो, तव्हां में मौत जी शरह वधी वेंदी। हली अॼु ॻाल्हि सची अथई, असां में सूद बि आम आहे। को बि माण्हू सूद खे गुनाह कोन थो सम्झे, को ग़लति कमु पियो करियां, ख़ैर आहे, कोई मसालो कोन को। अल्लाह जे रसूल फरमायो, पाण फरमायूं जॾहिं तव्हां गुनाह खे गुनाह कोन सम्झंदा, तवजो करियो, पाण फरमाए जॾहिं तव्हां गुनाह खे गुनाह कोन सम्झंदा, तव्हां गुनाह ते जुरत कंदा, गुनाह ते दादागिरी कंदा, तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह से तव्हां में बीमारियूं वधाए छॾींदो।
बीमारी आम थी वेंदली जॾहिं तव्हां गुनाह खे गुनाह कोन सम्झंदा। अॼु असीं गुनाह खे गुनाह कोन था सम्झूं, गुनाह असां में आम आहिनि। गुनाह खे को गुनाह सम्झण लाइ तयारु कोन्हे को, तूं को ग़लति कमु पियो करियां। हाणे तव्हांखे ॿुधायां केतिरा असां में गुनाह आहिनि। ॾाढ़ी नबी जी सुन्नत आहे, ॾाढ़ी जेको माण्हू ॾाढ़ी थो लाहे उहो उनखे गुनाह जो कमु कोन थो सम्झे ऐं ग़लति कमु पियो करियां, नाजाइज़ कमु पियो करियां, को गुनाह ई कोन थो सम्झे। गुनाह त पंहिंजी जॻह ते, पर मुस्लमान ॿोली पियो ॻाल्हाए। हीअ उमिरि तुंहिंजी ॾाढ़ी जी कान्हे का, हींअर सां जहिड़ो कर ॿोहारो टंगियो पियो आहे, पुछ टंगियो पियो आहे। हीअ उमिरि ॾाढ़ी जी कान्हे का, कोड़ो थीजे, कबर में पेर पहुचनि, ॾाढ़ियूं पटका मस्जिदूं निमाज़ूं वञनि कोन पियूं, पोइ पियो रखिजे। हीअ मुस्लमान जूं ॿोलियूं पियो ॻाल्हायां। ही मुसलमान पिया ॿोलियूं ॻाल्हाइनि त ॾाढ़ी जे मुतालिक़ मुस्लमानो ॾाढ़ी नबी जी सुन्नत आहे, कंहिं मौलवी जी सुन्नत कान्हे, कंहिं पीर फ़क़ीर जी सुन्नत कान्हे का। ही ॾाढ़ी अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे। अल्लाह जे रसूल जेको माउ ऐं पीउ खां वधीक असां ते रहम दिल, उन नबी जी सुन्नत ते तुंहिंजी इहा ॿोली आहे त अल्लाह जे रसूल जी सुन्नत ते तूं इहा ठठोली पियो करी त ॾाढ़ी तोखे ठहे कान थी। ॾाढ़ी जी ही उमिरि कान्हे का जेको रसूल माउ पीउ खां वधीक असां ते रहम कनि। पाण फरमायूं जॾहिं पाणी पीए त गिलास खे ॾिसी पीजे, मथां गिलास में को जीत हुजे, मुंहिंजे उम्मती खे तकलीफ़ थिए। पाण फरमाए जुती पाए त छंडे पा, मथां को जुती में भटू हुजे, मुंहिंजे उम्मती खे तकलीफ़ थिए। बिस्तरे ते सुम्हे त कपिड़ो हणी पोस हुजे, मथां का लुंडी हुजे, मुंहिंजे उम्मती खे तकलीफ़ थिए। पाण फरमाए पेशाब करी त कंहिं सोराख में पेशाब न कजे, मथां को जीत निकिरे, मुंहिंजे उम्मती खे तकलीफ़ थिए। सच ॿुधायो, मां पंहिंजे बच्चे खे कॾहिं इहे ॻाल्हियूं सम्झायूं आहिनि जेतिरो अल्लाह जे रसूल सां गुनाहगारनि खे सेखारियूं आहिनि। मां खे बच्चे ते उहो रहम कोन ईंदो आहे जेको अल्लाह जे रसूल खे हिन उम्मत जे मथां अचे थो। मां खां वधीक असांजे मथां छपर छां छल मुंहिंजे उम्मती खे का तकलीफ़ न थिए। मैदान महशर में जिते हर नबी नफ़्सी नफ़्सी में परेशान हूंदो, रब मुंहिंजी पारात अथई, मुंहिंजी पारात अथई, उते अल्लाह जो रसूल असां गुनाहगारनि जे फ़िक्र में हूंदो। वयकूल आदम सफ़ीउल्लाह नफ़्सी नफ़्सी, वयकूल नूह नजीउल्लाह नफ़्सी नफ़्सी, वयकूल मूसा कलीमुल्लाह नफ़्सी नफ़्सी, वयकूल ईसा नफ़्सी नफ़्सी, वयकुल ईसा रूहुल्लाह नफ़्सी नफ़्सी, वयकुल रसूलुना शफ़ीउना मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती उम्मती उम्मती। ओ जिते हर नबी नफ़्सी नफ़्सी जे चक्कर में हूंदो, उते असांजो नबी हिन गुनाहगार उम्मत जे फ़िक्र में हूंदो। रब मुंहिंजी गुनाहगार उम्मती पारात अथई, मुंहिंजी गुनाहगार उम्मती पारात अथई। मुस्लमान ख़ुदा जे वास्ते ऐं हेतिरी मजलिस में तोखे झोली झले तो पिना, तोखां पिना तो ख़ुदा जे वास्ते पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कर। तोखे ॾाढ़ी नथी पहुचे, तोखे ॾाढ़ी गले ते गर्मी करे थी, तोखे ॾाढ़ी ख़ारिश करे थी, तूं न रख। पर हिन ॾाढ़ीअ मथां ठठोली न कोन वञे। के मौलवी जी सुन्नत कान्हे का, मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। एॾो असांजे मथां रहम कनि। तूं उन नबी जी सुन्नत ते ॿोली थो ॻाल्हाई जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको वञनि पिया दुनिया मां, उन वक़्त में इज़राइल जिब्राइल गॾिजी आया। इज़राइल ॿाहिरि बीठो, जिब्राइल अंदरि मुंहिंजे साईं जो हुजरे में आयो। अल्लाह जे रसूल खे फरमाई साईं इज़राइल आयो आहे, तव्हांजो टाइम पूरो थी वियो आहे। पाण फरमाए मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजी उम्मत जो छा थींदो? हज़रत जिब्राइल फरमायो अल्लाह जे रसूल अल्लाह जी ज़ात खां पुछी आयो। अल्लाह जी ज़ात फरमायो ओ मुंहिंजा महबूब परेशान न थी, तूं मूं ॾे अच, ऐं रब तोसां मिलण जो शौक़ु रखां थो। तूं मूं ॾे अच, तुंहिंजी गुनाहगार उम्मत जे मथां मूं अल्लाह जा हथ हूंदा। उहो वेंदे वेंदे तुंहिंजी पारत करे तंहिंखां पोइ वियो आहे। सच ॿुधायो, तव्हां खां पुछां थो, असीं ज़मीन ते रहण जा हक़दार आहियूं छा? मुठि जे मथां लुणियो आहे, मुठि जे मथां। सिंधी में चइबो आहे मुठि जे मथां कोन लुणबो आहे, बा मुठि जे हेठां लुणबो आहे। हा पुट तो मुठि जे मथां लुणियो आहे, हद करे छॾी आहे। पर इन जे बावजूद असांजी शक्ल कोन थी मेटिजे। इन जे बावजूद अल्लाह जो असांजे मथां आसमान तां इज्तमाही अज़ाब कोन थो अचे। इन जे बावजूद अल्लाह असांजे मथां रहम करे पियो। मुस्लमानो, असीं हिकु मिंट बि ज़मीन जे पुठि ते रहण जा हक़दार कोन आहियूं। कसम ख़ुदा जो, अल्लाह जो अज़ाब तयारी कंदो आहे, अन क़रीब असांजे मथां अचे थो। वरी बि जॾहिं अल्लाह जे आॾो पंहिंजे महबूब जूं घुरियल दुआऊं आॾो अचनि थियूं, पंहिंजे महबूब जा वायल लुड़क अल्लाह जे आॾो अचनि था, ओ उन लुड़कनि जे सदके वरी बि रब असांखे छॾे ॾींदो आहे। ओ उन लुड़कनि जो बि असांखे हया नथो अचे। ओ उन नबी जे घुरियल दुआ जो बि असांखे हया नथो अचे जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उम्मत जे मथां एॾा छपर छा मां खां वधीक असांजे मथां रहम कनि। असीं मुस्लमान उन नबी जी सुन्नत ते ॿोलियूं पिया ॻाल्हायूं।
ही उमिरि ॾाढ़ी जी कान्हे का, पटके ते मज़ाक, टोपी ते मज़ाक, जुमे निमाज़ ते सॼी मस्जिद फुल लॻी पई आहे, फजर निमाज़ ते 13 ॼणा बीठा आहिनि। ही मुस्लमान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन सां असांजा क़दम आहिनि। मुस्लमानो, अल्लाह जो रसूल एॾो असांजे मथां रहम कनि, इन करे ख़ुदा जो वास्तो जेकॾहिं तव्हां खे ॾाढी तकलीफ़ करे थी त ॾाढी न रखो। ऐं आलम जे मुंहं ते तव्हांखे फतवा ॾियां थो, काफ़र कोन थींदा, काफ़र कोन थींदा, पर जेकॾहिं हिन नबी जी सुन्नत जे मथां मज़ाक कयो अथई, भले 100 दफ़ा कलमो पढ़ त बि हुन लाइन में बीठल हूंदई, इस्लामी लाइन में कोन बीठल हूंदई। अचो नबी जी सुन्नत जी कापी करियो। नबी जी सुन्नत ही नबी जी सुन्नत जी कापी आहे। अल्लाह वटि कापी बि कमु ॾेई वेंदी आहे। अल्लाह वटि स्कूल में कापी कंदे धिका ॾेई मास्तर कढंदई, स्कूल में कापी कंदे त मां कापी केस में ॿधबे। अल्लाह वटि कापियूं कमु ॾींदियूं आहिनि। साईं मौलवी साहब, तव्हां खां माण्हू मसाला पुछंदा हूंदा, असां खां माण्हू मसाला पुछंदा। हींअर हज जी सीज़न वई ताज़ी, हज जी सीज़न में माण्हू पुछनि था, अबा जेको कुर्बानी करे थो न, जेको कुर्बानी करे थो, पती रखे थो, उनखे खपे त पहिरीं ज़ुल्हज खां वठी जेसि ताईं कुर्बानी न थी थिए तेसि ताईं नोह न लाहे, पंहिंजा मुछूं न ठाहे, ॾाढ़ी जा ख़त न वठे, जेसि ताईं कुर्बानी न थी थिए। अबा इहे आलिम तव्हांखे ॿुधाइनि था न, छो? हिन करे त तुंहिंजी दिलि चवे थी त वञा अरफात जे मैदान ते, तुंहिंजी त दिलि चवे थी अरफात ते वञा हज करियां, पर तो वटि पुॼत कान्हे, तो वटि पैसो कोन्हे, तूं ग़रीब मिसकीन आहीं, तूं कीअं करें? अल्लाह तुंहिंजी दिलि जी तड़प खे ॾिसी रब फ़ैसिलो कयो, तूं उन्हनि अरफात वारनि जी कापी कर, अल्लाह तोखे हिते ई अरफात जो सवाबु ॾेई छॾींदो। उन्हनि जी कापी कर, उन्हनि जी कापी कर, रब वटि कापी कमु ॾेई वेंदी आहे। अरफात वारे जी कापी कंदे हिते तोखे अरफात जो सवाबु मिलंदो। हाणे असां खां माण्हू मसाला पुछनि था, साईं इन्हनि ॾींहंनि में कई दफ़ा पढ़िया कढ़िया दोस्त, अनपढ़नि जी ॻाल्हि कोन्हे, साईं इन्हनि ॾींहंनि में भला साईं नोह न लायूं, नोह न लायूं, मुछूं न ठाहियूं, साईं भला इन्हनि ॾींहंनि में ॾाढ़ी बि न लायूं। असीं सच थो ॿुधायां, साईं बराबरि माण्हू मसाला पुछनि, साईं इन्हनि ॾींहंनि में ॾाढ़ी न लायूं असीं। माना ॾाढ़ी लाइण खे को माण्हू इनखे गुनाह ई कोन थो सम्झे, को नाजाइज़ को कमु, को ग़लति कमु आहे, नाजाइज़ कम ई कोन थो सम्झे, को ग़लति कमु आहे। मुस्लमानो, ॾाढ़ी सोणे नबी जी सुन्नत आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में जॾहिं फिरौन ॿुॾो, सॼी फ़ौज ॿुॾी, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में जॾहिं फिरौन ॿुॾो, तॾहिं सॼी फ़ौज ॿुॾी, कोई कोन बचो। जेको मूसा अलैहिस्सलाम जे मथां मज़ाक कंदो न, फिरौन खे खिलाइण जे लाइ पटको ॿधी, ॾाढ़ी रखी, ॿाती ॿोली में लठ खणी फिरौन जे अॻियां तकरीर कंदो त मूसा हीअं थो तकरीर करे, मूसा हीअं थो ॻाल्हाए, मूसा जे मथां मज़ाक ठठोली करण जे लाइ ॾाढ़ी रखी, पटको ॿधी, लठ खणी तकरीर कंदो। जॾहिं अल्लाह से ॿोड़ण ते आयो त सभिनि खे ॿोड़ी, उनखे वरी छॾे ॾिनई। मूसा अलैहिस्सलाम ॾिठो उनखे, या अल्लाह तो इनखे छॾे ॾिनो, इन त मुंहिंजा अंदरि साड़े छॾिया, इनखे त पहिरीं नीड़ी त नो ॾियां, तो इनखे वरी छॾे ॾिनो, इनखे तो छॾे ॾिनो। तॾहिं अल्लाह जी ज़ात छा फरमायो, चई मूसा तुंहिंजी कापी में हो, कोन ॻाल्हि सम्झी अथई, चई मूसा तुंहिंजी कापी में हो, मूसा तुंहिंजी कापी में हो, मूं अल्लाह खे तुंहिंजी कापी बि वणे थी, मूसा मूं अल्लाह खे तुंहिंजी कापी वणे थी। एतिरा मुस्लमान अल्लाह जे घर में वेठा आहियो, तव्हां खां पुछां थो, जेकॾहिं हिकिड़ो काफ़र सच पच न पर मज़ाक में, सच पच न पर ठठोली वारे अंदाज़ में अल्लाह जे नबी जी कापी करे थो, त दुनिया जी मुसीबत ॿुॾण खां बचे थो। कलमे वारा, तूं जेकॾहिं सुहिणे नबी जी कापी कंदे, छा क़बर जे अज़ाब खां कोन बचंदे? गॾिजी ॿुधायो, कोन बचंदे? बेश चओ इंशाअल्लाह बची वेंदासीं। जेकॾहिं तूं सुहिणे नबी जी कापी कंदे, छा पुरसरात जी तकलीफ़ुनि खां कोन बचंदे? तूं जेकॾहिं सुहिणे नबी जी कापी कंदे, छा रब तोखे दुनिया जे नवाब शाह वारो तव्हांखे तो चवां, ही तव्हांजे मथां ज़िलज़िलनि जी भरमार लॻी पई आहे। अचो नबी जी कापी करियो, कसम ख़ुदा जो रब दुनिया जे मुसीबतनि खां बचाए छॾींदई। रुगो कापी त करियो, अल्लाह खे कापी बि वणे थी, अल्लाह वटि कापी कमु ॾेई वेंदी आहे। हा चओ इंशाअल्लाह कापी कंदासीं। हा उन नबी जी सुन्नत तोखां नथी पुॼे त न रख, पर नबी जी सुन्नत ठठोली न कर। मुस्लमानो, के मौलवी जी सुन्नत कान का, सोणे नबी जी सुन्नत आहे। ओ जंहिं नबी जो दुनिया जी हर शइ हया कंदी,
अल्लाह मूंखे तोखे उहा अख नसीब करे जे अख सां सोने नबी जी सुन्नत जो हया करूं। मुस्लमानो जंहिंजो झंग जो जानवर हया कंदा असां अखियूं पूरे छॾियूं आहिनि। ओ जंहिंजे कायनात ज़रो ज़रो जंहिं नबी जो हया कंदो असां में उहो अखियूं कोन को। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिक़दाद बिन अस्वद जे घर आया, पाण फरमाए मिक़दाद ॿुधो त तुंहिंजो बाग लथो आहे, खजूर खाराए। चइसी का शइ कोन्हे बची, सभु शयूं मूं ॾेई छॾियूं आहिनि, दाणो बि कोन को। अल्लाह जो रसूल वापसि वरिया, मिक़दाद बिन अस्वद रोए पियो, पाण फरमाए रोए थो। चइसी क़िस्म सां मूं वटि आया उमेद करे त मिक़दाद जे घरां कुझु खजूर खाए अचूं, पर अफ़सोस पाण चइसी मूं वटि कुझु बि कोन्हे बचियो। पाण फरमाए खैर आहे, परेशान न थी। चइसी सॼी ज़िंदगी मुंहिंजी छाती ते इहो पत्थर रखियलु हूंदो। अल्लाह जो रसूल मूं वटि आया खजूर खाइण जे लाइ, पर मूं वटि दाणो बि कोन्हो जेको साईं जी ख़िदमत में पेश करियां, इन करे रोआं थो। पाण फरमाए रो न, तुंहिंजे घर में को वण बीठल आहे? चइसी सुकल वण आहे, खजूर कोन ॾींदो आहे, ठलो वण बीठल आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर लाहे ॾिनी। पाण फरमाए मिक़दाद ही मुंहिंजी चादर खणी वञी सुकल वण हेठां विछाए, सुकल वण खे मूं मुहम्मद जो सलाम पहुचाइजेसि, मुंहिंजो पैगाम ॾिजेसि। चइजेसि अल्लाह जो रसूल ॿाहिरि बीठा आहिनि, चवनि था असांखे ही चादर खजूर मां भरे ॾे। हज़रत मिक़दाद फरमायो